सरदार अली गौर महर जे ताजन जे जायन ते एंटी इंक्रोचमेंट सखर जी टीम ऐं मुख्तियार कार डहरकी पहुची माप करे निशान लगाया जडे त रहवासियन पारां एहतजाज कयो वियो। महर सरदारन में पग वारे मामले खां पोइ डहरकीअ में सरदार अली गौर खान महर जे साथियन अगूणे चेयरमैन मुनीर महर, हातन खान शर, हजार खान महर ऐं इलाही बख्श खान महर जे मिल्कियतन ते एंटी इंक्रोचमेंट जी टीम पहुची माप करे निशान लगाया जडे त माप दौरान वडे तादाद में शहरी गड थी विया। उन मौके ते मुर्तजा महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां खिलाफ इंतकामी कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। पूरे शहर ते कब्ज़ा आहिनि। मां इहो नथो चवां कि सिर्फ़ु महरनि जो आहे, जेको हिते शनास रखे थियो, जेकियूं हिते ग़रीब बिरादरियूं आहिनि, जेकियूं इंसाफ़ पसंद बिरादरियूं आहिनि, उनखे ख़बर आहे केरु कीअं कंहिंजो छा आहे, कंहिंजो वज़न केतिरो आहे। असां पंहिंजे चीफ सां ॿधल आहियूं, चीफ सरदार अली गौर खान सां ता हयात ॿधा रहंदासीं। अहिड़ी इंतकामी कार्रवाइयूं पयूं थींदियूं, इनखे मुंहुं ॾींदासीं, को मसइलो न आहे। हिकु घर न सवे घर उनजे सिर ते कुर्बान। उन मौके ते रहवासियन पारां एहतजाज पिण कयो वियो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।